अॼु 17 जनवरी बानी पाकिस्तान रहबर सिंध मोहतरम साईं GM सैयद जी 120 सालगिरह सन में हर साल जियां जोश ऐं जज़्बे सां मल्हाई पई वञे, जिते सिंध मां कही आयल हज़ारे सिंधी साईं जी सालगिरह मल्हाईंदा। साईं GM सैयद केरु हो, छा हुयो? साईं GM सैयद जंहिंखे असां साईं GM सैयद जे नाले सां पूरी दुनिया सुञाणे थी, आख़िर साईं GM सैयद कीअं GM सैयद बणियो? साईं GM सैयद लगातार साईं GM सैयद तारीख़ जो नालो आहे। साईं GM सैयद हिकु अदीब जो नालो आहे। साईं GM सैयद हिकु दानिश्वर जो नालो आहे। उहो दानिश्वर जेको रुगो सिंधियुनि लाइ पूरे इंसानी बनी नो आलम जे लाइ फ़िक्रमंद हुजे, उहो आहे GM सैयद, जंहिं सुतल क़ौम खे जाॻायो, जिन्हनि सिंधी क़ौम खे सिंधी हुअण जो अहसासु ॾियारियो त असीं सिंधी क़ौम आहियूं। जेका क़ौम सदियुनि खां वठी ज़ातियुनि ऐं क़बीलनि में विरहायल हुई, उन सिंधी क़ौम, उन सुतल क़ौम खे, उन शऊरी तौर सुतल क़ौम खे साईं GM सैयद ॿुधायो त असां ऐं तव्हां सिंधी क़ौम आहियूं, जंहिं वटि हज़ार साल पंहिंजी ॿोली, पंहिंजी जाग्राफी, पंहिंजी तहज़ीब, पंहिंजा माग, पंहिंजी धरती मौजूदु रही आहे। साईं GM सैयद जंहिंखे क़ौम ऐं धरती जे इश्क जे ॾोह में ज़िंदगीअ जा 32 साल क़ैद में करे ऐं उन 32 सालनि जी क़ैद बाबोशक साईं GM सैयद खे साईं GM सैयद जो नालो ॾिनो। इहो ई सबबु आहे अॼु साईं GM सैयद खे दुनिया जी कुंड कुड़च में सुञातो न, पर तमामु नखरनि में यादि कयो वञे थो। साईं जी जेका क़ुर्बानी आहे, साईं जी जेका लगातार स्ट्रगल आहे, जेका साईं जी जदोजहद आहे, उहा ज़ाती ऐं इनफरादी मफ़ादनि वारी न हुई। हिन सिंध धरती लाइ जेका साईं जदोजहद कई, जेका क़ुर्बानी ॾिनी, जेके ज़िंदगीअ 32 साल क़ैद में गुज़ारिया, जेको अॼु असां वटि जिस्मानी तौर ते मौजूदु न आहे, उन जी जाइ ते किताबनि जी शिकिल में असां वटि मौजूदु आहे। इन जे करे असांजे सभिनी सिंधियुनि खे, सिंधवासियुनि खे, जेके सिंध सां प्यारु कनि था, जेके सिंध सां इश्क कनि था, उन्हनि खे ऐं उन्हनि जी ईंदड़ नसलुनि खे साईं GM सैयद खां वाक़िफ़ कराइजे ऐं साईं GM सैयद जा किताब पढ़ाइजनि। बदकिस्मतीअ सां हिन रियासत अंदरि बानी पाकिस्तान साईं GM सैयद पंहिंजे निसाब मां मख वांगुरु कढी फिटो कयो आहे। हिन रियासत जे बानी पाकिस्तान खे, जेको हक़ीक़ी बानी पाकिस्तान हो, जंहिंखे उहा रिस्पेक्ट ॾियणु घुरिजे हक़ीक़ी तौर ते, जंहिं पाकिस्तान में सरकारी निसाब में GM सैयद जो ज़िक्र तव्हांखे किथे न मिलंदो। जेकॾहिं ज़िक्र हूंदो त उहो ठगनि जो हूंदो, उहो हमले आवरनि जो हूंदो, उहो लोफरनि जो हूंदो, पर उते साईं GM सैयद जी गुंजाइश कान्हे, छो त साईं GM सैयद तारीख़ जो सच हो। उहो साईं GM सैयद हो जेको अहले बैत मां हूंदे बि पाण खुलियल लफ़्ज़नि में फरमायो, न मां अव्हां मुर्शिद, न अव्हां मुंहिंजा मुरीद आहियो। असीं सिंधी सभु बराबरि आहियूं। जेकी इहा सिंधी ॿोली ॻाल्हायूं था, हिन सिंध में रहूं था, इहे सभु पाण बराबरि आहियूं, सभु पाण में ॿाहिरि आहियूं। तमामु वॾा लफ़्ज़ आहिनि। साईं GM सैयद रुगो सियासी लीडर न, पर हिकिड़ो तमामु वॾो दानिश्वर हो। साईं GM सैयद तमामु वॾो अदीब हो। साईं GM सैयद तमामु वॾो मुफ़क्किर हो।
साईं GM सैयद ॿुधायो जेको मां बयानु पियो कयां, जेको हिन वीडियो में मां बयानु साईं GM सैयद मूंखे ॿुधायो। यकीनन इहो शऊर मूं वटि न हुजे हा जेकॾहिं साईं GM सैयद न हुजे, जंहिंजी मार्फत अॼु मां तव्हां सां हिन वीडियो जे मार्फत तव्हां सां मुखातिब आहियां। सॼणो ऐं साणी कंहिं अणासीअ विसरे, हैफ़ तनी खे हो वतन जन विसारे। अॼु साईं GM सैयद जी 120 सालगिरह जे मौक़े ते सिंध वासियुनि ऐं दुनिया जी कुंड कुर्च में रहंदड़ तमामु सिंध वासियुनि फ़क़ीर जी तरफ़ साईं GM सैयद जी सालगिरह मुबारक हुजे। जिए सिंध, जिए साईं GM सैयद, हक़ मौजूद, सदा मौजूद।